जी नाज़रीन, धरती टीवी जी ख़ुसूसी जेका हीअ नशरियात आहे 14 अगस्त जे हवाले सां उनमें हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं सुबुह खां वठी अव्हांखे इहे मुख़्तलिफ़ जेके रंग आहिनि स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा ऐं ख़ासि तौर ते धरती टीवी जी स्क्रीन ते पाकिस्तान जेको असांजो प्यारो मुल्क आहे 74 साल उन मुकमल करे वरिता आहिनि ऐं 75हों साल जेको आहे उहो अॼु खां शुरू थिए पियो ऐं कंहिं बि क़ौम जे लाइ आज़ादी जेका आहे उन खां वॾी का बि नेमत थी कान थी सघे। ऐं ख़ासि तौर ते अॼु जॾहिं असीं आज़ादी जो ॾहाड़ो मल्हायूं था त पंहिंजनि उन्हनि कश्मीरी भाइरनि खे बि असांखे ज़रूरु यादि करणु खपे जेके डिघे अरसे खां आज़ादी जे लाइ मुसलसल जदोजहद कनि पिया था ऐं दुनिया जा ॿिया खोड़ अहिड़ा ख़िता आहिनि जितां जूं जेके क़ौमूं आहिनि उहे पंहिंजी आज़ादी जे लाइ मुसलसल स्ट्रगल कनि पियूं थियूं। अॼु जो ॾहाड़ो जेको आहे इन जी अहमियत केतिरी आहे उन ते बि असीं ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अॼु जे ॾहाड़े ते असांजी ख़ासि तौर ते कोशिशि इहा हूंदी त खोड़ अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जिन ते असीं वक़्त जे हुकूमतुनि ते छॾे ॾींदा आहियूं या उन्हनि ते इल्ज़ाम ॾींदा आहियूं त उन्हनि खे इहो कुझु करणु खपे, रियासत खे हीअं करणु खपे, पर कॾहिं असां पाण इहो सोचियो आहे त एज़ ए फ़र्द असांखे छा करणु खपे, असांजूं कहिड़ियूं ज़िमेवारियूं आहिनि ऐं छा असीं पंहिंजूं उहे ज़िमेवारियूं अदा कयूं था। जेकॾहिं असीं सभु गॾिजूं ऐं सभिनी खे पंहिंजूं ज़िमेवारियूं जेके आहिनि उहे पूरियूं जेकॾहिं असीं कंदासीं त नो डाउट हीउ जेको हिकिड़ो ख़ूबसूरत गुलदस्तो आहे जेको असांजो प्यारो वतन उहो जेको आहे अञा वधीक बहितर थी वेंदो। सो असांजो फोकस इन ते बि हुजणु खपे त असीं छा पिया कयूं एज़ ए फ़र्द, तो असांजूं कहिड़ियूं ज़िमेवारियूं आहिनि। सो काफ़ी ॻाल्हियूं थींदियूं। हिन जेको हीउ सेगमेंट आहे हींअर मूंखे हिन में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, रोज़ानी सोप जा एडिटर बि आहिनि ऐं धरती टीवी नेटवर्क जा MD ज़हीर मीरानी साहब। ज़हीर साहब मूंखे भलीकार चऊं था, तव्हां हिन ख़ुशूसी ट्रांसमिशन में असांखे वक़्तु ॾिनो ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर सबा सैर असांखे जॉइन कयो आहे, अव्हांखे बि भलीकार चऊं था ऐं उहे सेंटर फॉर इंटरनेशनल स्ट्रेटेजिक स्टडीज़ जेके आहिनि एसोसिएट आहिनि, रिसर्च डायरेक्टर आहिनि पाण ऐं उन सां गॾोगॾु आयत शेख, आपको भी हम वंस अगेन वेलकम कहते हैं। ऐं सुबुह खां मां उन्हनि खे ॾिठो हूंदो स्क्रीन ते मुख़्तलिफ़ जेके मिली नगमा उन्हनि खे ॿुधाया अव्हांखे उन्हनि ऐं असां बि कुझु उन्हनि खां ॿुधंदासीं। गॾोगॾु लाजो भाई जेके आहिनि उहे बि सुबुह खां वठी असां सां गॾु मौजूद आहिनि। आपका भी बहुत शुक्रिया और आपसे भी हम ज़रूर कुछ सुनेंगे। अब तक आपने बजाया है लेकिन आपका आवाज़ जो है कम ही लोगों ने सुना होगा, सो हम आपसे भी मिली नगमा सुनेंगे, आप उसकी तैयारी ज़रूर कर लें। सो ज़हीर साहब जेकॾहिं स्टार्ट अव्हां खां वठिजे, ज़ाहिर आहे 75 साल पाण हाणे उन्हनि में दाख़िल थियूं पिया। सो जेकॾहिं पाण ते अचूं, पहिरीं ॻाल्हि त आज़ादी जेका असां हासिलु कईसीं उनजी त हिकिड़ी डिघी तारीख़ आहे, उन में पाण कोन था वञूं त आज़ादी केॾी वॾी हिकिड़ी नेमत आहे जेका असांखे मिली। उन ते पाण जेकॾहिं ॻाल्हायूं जीअं मूं चयो त असां हर ॻाल्हि छॾे ॾींदा आहियूं वक़्त जी हुकूमत ते, हुकूमत नथी करे, रियासत असांखे छा ॾिनो आहे या छा, त एज़ ए फ़र्द असां ते कहिड़ियूं ज़िमेवारियूं थियनि थियूं ऐं छा असीं उहे पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कयूं पिया। महिरबानी नसीर साहब, सभ खां पहिरियां त मां धरती टीवी ऐं सो मीडिया ग्रुप जे पारां जेको आहे समूरनि वतन वासियुनि खे में जेके पाकिस्तान में रहनि था या पाकिस्तान खां परॾे में रहनि था उन समूरनि खे जेको अॼु पूरो मुसरत मौक़े ते ख़ुशियुनि भरे ॾिहाड़े ते मुबारकबाद पेश कयां थो ऐं उनखां पोइ पंहिंजे जेको आहे असांजे जेके सिंध वासी आहिनि उनखे मुबारकबाद पेश कयूं था ऐं असांजे जेके टीम जा हिसो आहिनि, जेके असांजा व्यूअर्स आहिनि या असांजे अख़बार जा मुंहिंजा पढ़ंदड़ आहिनि, उन सभिनी खे मुबारकबाद मां पेश करियां थो। ऐं तव्हां हिकिड़ो अहम शुरूआत में सुवालु उथारियो आहे त इहा हक़ीक़त आहे त को बि मुल्क जॾहिं ठहंदो आहे त इन खां वॾी में वॾी का नेमत थी कोन सघे कंहिं बि क़ौम जे लाइ जेको आहे। सो असां वटि बि इहो ई आहे त जीअं पाकिस्तान ठहियो तारीख़ त डिघी खां पुराणी उहा इलाही प्रोग्राम्स में रिपीट बि थी आहे त उहो मुश्किल वक़्तु हूंदो आहे जॾहिं बि को मुल्क ठहंदो आहे। पर हाणे 75 सालनि ताईं जेको अॼु जो पाकिस्तान आहे उहो काफ़ी जेको आहे उनखां बहितर पाकिस्तान आहे। हिन में इलाही दफ़ाई ताक़त वधीक मज़बूत आहे। उनखां पोइ असांजे इंस्टॉलेशन्स आहिनि, उनखां पोइ असांखे मोटरवेज़ आहिनि। त दुनिया में जेके सुधरियल मुल्क आहिनि जेके उन्हनि वटि जेके रिसोर्सिस आहिनि उहे असां वटि बि आहिनि ऐं पाकिस्तान को मैचलेस कोन्हे को ऐं दुनिया में उनजो अहम मक़ाम आहे। परॾेही पॉलिसी में उनजी अमेरिका वटि बि अहमियत आहे, उनजी चाइना वटि बि अहमियत आहे, उनजी यूरोप में बि अहमियत आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जेको असांजो ख़ितो आहे उन में बि जियो पॉलिटिकल पाकिस्तान हिकिड़ी वॾी इम्पोर्टेंस आहे जेको आहे। पर इहा हक़ीक़त आहे त क़ाइदे मोहम्मद अली जनाह खां वठी हेसि ताईं जेको आहे जिन बि माण्हुनि महिनतूं कयूं आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मक़ाम में नालो आहे। ख़ासि तौर ते जमहूरी पाकिस्तान में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो हिकिड़ो वॾो मक़ाम रहियो, उन पाकिस्तान खे आइन ॾिनो ऐं उनखां पोइ जेको आहे रिसेंट तारीख़ में जेको आहे तव्हां ॾिठो त जेको आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको आहे पाकिस्तान खे एटमी मिज़ाइल प्रोग्राम ॾिनो ऐं एटमी प्रोग्राम जो बुनियादु बि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ई रखियो, जंहिंजे करे अॼु जेको पाकिस्तान आहे उन दुनिया में वॾो वक़ार ऐं मक़ाम आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो त हीअ सभु सिंध जो कंट्रीब्यूशन आहे ऐं उन सां गॾु जेको असांजो क़ाइदे मोहम्मद अली जनाह उहो बि झटक में पैदा थियो ऐं औरतुनि जे कंट्रीब्यूशन में जेको आहे
मादर मिलत जेको आहे, फातिमा जना जेको आहे, उनजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन हो। उन औरतुनि खे ताक़त ॾिनी नई पाकिस्तान में जेको आहे, ऐं जिदोजहद में बि उन वॾी हिकिड़ो मक़ाम अदा कयो जेको आहे। इन सां गॾु जेको आहे रिसेंट हिस्ट्रीज़ में जेका वेझी तारीख़ आहे, उन में जेको आहे जीअं हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मर्कज़ी रोल रहियो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो खां पोइ जेको आहे आसिफ अली ज़रदारी जेको आहे एज़ अ प्रेसिडेंट जेको आहे पाकिस्तान में जेको अमृत दौर उनखे ख़तमु कयो ऐं पार्लियामेंट खे वरी वापसि जेको आहे उन अख़्तियार ॾिना जेको आहे। 18th amendment हा, जेका आहे। ऐं 18वीं तरमीम ॾिनी, सूबनि खे अख़्तियार ॾिना। हिन वक़्तु जेको आहे जीअं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो हुयो, त मौजूदा दौर में जेको आहे रिसेंट हिस्ट्रीज़ में सिंध जी क़यादत मां जेको आहे पाकिस्तान में असांजो जेको आहे नौजवान क़यादत में जेको आहे बिलाल भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो एज़ अ परॾेही वज़ीर जेको आहे फॉरेन मिनिस्टर तमामु बहितरीनु जेको आहे आगाज़ कयो आहे। ऐं तव्हां वठूं त पाकिस्तान जेको ग्रे लिस्ट जो मामिलो हुयो उन में हुन वॾो रोल प्ले कयो। त इहा सभु जेको असांजो हुन में कंट्रीब्यूशन आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे मजमूई तौर ते जेको पाकिस्तान आहे त वठूं हूंदो त दुनिया जा जेके ॿिया थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि खां पाकिस्तान सभई हज़ारे भेरा मथे बीठल आहे जेको आहे हर शोबे में जेको आहे। पर तव्हां हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि कई त जीअं आज़ादी जे हिन सफ़र में जेको आहे आम माण्हुनि जो पब्लिक जो अवाम जो कहिड़ो जेको आहे उन में रोल आहे। इहा हक़ीक़त आहे त कोताही जेका आहे उहा असांजे माशरनि जी बि आहे जेको आहे। इहे कोन सिर्फ़ु हिकु तरफ़ो कमु हले पियो, छो त जॾहिं माशरा जेको आहे अवाम ठाहींदो आहे ऐं जॾहिं अवाम पंहिंजो सही किरदारु अदा कंदो त असां तरक़ी बि कंदासीं, अॻिते बि ईंदासीं जेको आहे। असांखे हिकिड़ी आदत थी विया त असांखे सभु कुझु ठहियलु ठुकियलु मिले जेको आहे। असां पंहिंजो बिहेवियर माण्हुनि ॾांहुं हिक ॿिए ॾांहुं जेका चेंज नथा करणु चाहियूं। असांखे पाण खे बेक़सूर कंदासीं, अॻिए खे ॾोहारी ईअं ई थिए जेको आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो सुठो इंसानु आहे, ॾिसो न हिकिड़ो सुठो इंसानु 1 लख ख़राबु माण्हू खां बहितरु आहे जेको आहे। त जेकॾहिं हिकिड़ो सुठो इंसानु तव्हांजे माशरे में पैदा थिए थो, उहो हमदर्द आहे, इंसानु दोस्त आहे, उहो पंहिंजे माशरे खे बहितरु बणाए सघे थो। सो हीउ वक़्तु अची वियो आहे त हिन वक़्तु दुनिया में जेको आहे उहो हिकिड़ो नओं महांगाई जो दौर बि हली आयो आहे। सिर्फ़ु जेको आहे थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहे न, या जेको आहे पर जेके सुधरियल मुल्क आहिनि, इवन यूरोप में बि जेको आहे या मिडल ईस्ट में बि उते बि काफ़ी महांगाई आहे। पर इन सभिनी शयुनि खे जेको आहे फेस करण लाइ असांजा जेके माण्हू आहिनि हितां जा पाकिस्तान जा, उन्हनि खे पंहिंजे बिहेवियर में, पंहिंजे कमु करण जे अंदाज़ में, महिनत में, हर शोबे में पाण खे चेंज करिणो पवंदो। ऐं पंहिंजे एजुकेशन जे मैदान में असांखे अॻिते अचिणो आहे त जीअं असां दुनिया सां गॾु हली सघूं। ऐं उन में इहो आहे त हुकूमतुनि जे सतह ते इहो थियणु घुरिजे जेको असांजो तालीमी निज़ाम आहे उनखे बहितरु बणाइणो आहे। ॿिया बि खोड़ सेक्टर आहिनि जिन ते पाण ज़रूरु ॻाल्हि कंदासीं बहितरी जी। पर पाण जेके फ़र्दनि डॉक्टर साहिबा जेकॾहिं अव्हां खां सम्झणु चाहियूं त अव्हांजो पहिरीं जेको इदारो आहे उनजो रोल छा आहे, पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं गॾोगॾु अॼु जे ॾींहं जे हवाले सां ज़ाहिर आहे उनजी इम्पोर्टेंस अव्हां कीअं था ॾिसो? आज़ादी सभ खां पहिरीं तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अॼु जीअं त असां सभु डायमंड जुबली पाकिस्तान जी मल्हाए रहिया आहियूं, 75 years ऑफ इंडिपेंडेंस। सो हिकिड़ो तमामु इम्पोर्टेंट ॾींहुं आहे एंड वी ऑल आर सेलिब्रेटिंग टुगेदर एज़ अ नेशन ऑफकोर्स। ऐं जीअं त मुंहिंजे इदारे जो जेसि ताईं तालुक़ु आहे त लास्ट ईयर जुलाई में इदारो इहो इस्टेब्लिश थियो हुयो कराची सिंध में। बेसिकली इट इज़ सेंटर फॉर इंटरनेशनल स्ट्रेटजिक स्टडीज़ सिंध CISSS। ऐं हिन जो मक़सदु जेको आहे हिन इदारे जो पॉलिसी इंस्टीट्यूट आहे जेका टू पुट टाइमली जेका रिसर्च करे असांजे जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि ताईं पहुचाइणु। ऐं जेकी असांजी रिसर्च आहे उहा फोकस करे थी न सिर्फ़ु ग्लोबल इशूज़, रीजनल इशूज़, नेशनल लेवल ते एंड प्रोविंशियल लेवल ते। असांजो फोकस सिंध आहे। सिंध में जेके असां जेके न सिर्फ़ु प्रॉब्लम्स खे हाईलाइट करणु पर जेके कॉन्ट्रीब्यूशन आहिनि सिंध गवर्नमेंट जूं जेके बि अचीवमेंट्स आहिनि उन्हनि खे बि असां हाईलाइट कयूं था पंहिंजी रिसर्च जे थ्रू। ऐं जीअं त अॼु को ॾींहुं वेरी इंपॉर्टेंट, इट्स वेरी इंपॉर्टेंट एज़ यू सेड त इन जे पुठियां हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। जॾहिं पाकिस्तान 1947 में आज़ादु थियो त उन वक़्तु काफ़ी चैलेंजिस हुया असांखे। ऐं उन्हनि चैलेंजिस में हिकिड़ो त अनफ्रेंडली नेबर्स इंडिया एंड अफ़गानिस्तान शुरू खां ई हिकिड़ो चैलेंज रहियो बॉर्डर ते। उनखां पोइ अनफेयर डिस्ट्रीब्यूशन ऑफ एसेट्स, जेको पाकिस्तान खे जेको ड्यू शेयर हुयो एसेट्स में उहो उन वक़्तु न मिलियो। इकोनॉमी जा काफ़ी ओॾीमहिल मसाइल हुया एंड जियोग्राफिकली बि असां वटि मसाइल हुया, छो त ईस्ट पाकिस्तान तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो इट्स वाज़ फार अवे जियोग्राफिकली वी वर नॉट कनेक्टेड। त इन्हनि शयुनि जे बावजूदि बि, इन्हनि मसइलनि जे बावजूदि, चैलेंजिस जे बावजूदि पाकिस्तान हिकु रिस्पॉन्सिबल पीसफुल क़ौम जे तौर ते 75 years में उभरी आयो आहे। एंड ऑफकोर्स उन जे पुठियां काफ़ी माण्हुनि जो रोल आहे। ऐं उन्हनि में असांखे एप्रिशिएट करणु घुरिजे हिन ॾींहं जे हवाले सां बि कि असांजी फॉरेन पॉलिसी जेका आहे उहा हमेशह सक्सेसफुल रही आहे, पीसफुल रही आहे।
कोशिश हूंदी आहे पाकिस्तान जी त ग्लोबल लेवल ते बि पीस खे प्रमोट कयूं एंड रीजनल लेवल ते बि, ऐं उन में तव्हां ॾिसो अफ़गानिस्तान में असां हमेशह पीसफुल रोल प्ले कयो ड्यूरिंग इट वॉर ऑन टेरर। त इहे सभु शयूं आहिनि, कामयाबियूं आहिनि पाकिस्तान जूं। कश्मीर हमेशह असांजो हिकिड़ो आहे जिते असां कॾहिं बि कॉम्प्रोमाइज़ न कयो। असां पंहिंजे न्यूक्लियर प्रोग्राम ते कॾहिं बि कॉम्प्रोमाइज़, पाकिस्तान नेवर कॉम्प्रोमाइज़ बिकॉज ऑल्दो देयर वर मेनी चैलेंजिस, पर बिकॉज ऑफ अवर सिक्योरिटी असां कॾहिं बि इन्हनि शयुनि ते कॉम्प्रोमाइज़ न कयो। ऐं टी हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ कि चाइना सां जेको असांजा रिलेशनशिप आहे चाइना जो ऐं असां सां, उहो तमामु विद द पैसेज ऑफ टाइम जीअं जीअं टाइम गुज़रियो आहे त उहो अञा स्ट्रेंथन थियो आहे। सो in the 75 years of Pakistan's independence, I think there are so many things that we need to highlight कि केतिरियुनि एरियाज़ में पाकिस्तान पंहिंजो पाण मञायो आहे। ऐं अॼोके ॾींहं ते इन ॻाल्हि जी बि तमामु घणी ज़रूरत आहे, जेके घणनि माण्हुनि में हिकिड़ी मायूसी पखिड़ियल आहिनि त असां छा कयो आहे। हीअं त उन्हनि खे इहो ज़ाहिर ॿुधाए त घणो कुझु असां अचीव बि कयो आहे, ईअं कोन्हे त को हर पासे बि स्मार्ट ठार लॻी पई, कुझु कोन्हे। सही था चओ। अच्छा, जेकॾहिं मिली नगमो बि थी वञे त पोइ वरी पाण ॻाल्हि बि सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। तो आयत शेख साहिबा, अब आप हमें क्या सुना रही हैं? पहले भी बहुत अच्छे नगमे हम सुन रहे थे, बैठे हुए थे, तो अभी क्या सुना रही हैं हमें? मैं आपको हमारा परचम नाहिद अख्तर साहिबा का बहुत अच्छे। जी। ये चांद तारे का झिलमिलाता नयारा परचम, हमारा परचम, ये प्यारा परचम, हमारा परचम, ये प्यारा परचम, ये परचमों में अजीम परचम, ये परचमों में अजीम परचम, अताए रब्बे करीम परचम, हमारा परचम, ये प्यारा परचम, पासबां है हमारी रिफ़अत का आसमां है, हमारे एहसास का बयां है, हमारी अज़मत का आसमां है, अताए रब्बे करीम जबरदस्त। नो डाउट बिन्हीं जी मेहनत शानदार, आपने बहुत अच्छा गाया और लाजो भाई क्या बात, बेहतरीन, आपने बहुत अच्छा बजाया। ऐं ज़ाहिर आहे इहे समूरा रंग आहिनि, शाइर ॾाढो ज़बरदस्त क़िस्म सां लिखनि था, मौसीकार ज़बरदस्त धुनूं तरतीब ॾियनि था, ऐं जेके सिंगर आहिनि उहे शानदार अंदाज़ सां परफॉर्म कनि था। इन्हनि सभिनी जो हिकिड़ो शानदार कंट्रीब्यूशन आहे। ब्रेक जो वक़्तु थिए पियो नाज़ी, त मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, वरी जेको असांजो सिलसिलो आहे ॻाल्हि ॿोल जो उनखे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। वठूं था मुख़्तसिर ब्रेक। हमारा परचम